इज्जत सां सॼी पंहिंजी मिल्कियत लिखी ॾे, न त अॼु तुंहिंजो आख़िरी ॾींहुं हूंदो। आख़िरी मिल्कियत खां सवाइ जीअण जो कहिड़ो मज़ो। इन खां बहितर आहे त अमीर थी मरे छॾे भले मूंखे, मारे छॾे। तोखे कागज़नि ते सही करणी आहे। इहा ॻाल्हि त बेवकूफ़ बि सम्झी वेंदा। तव्हांखे इहा ॻाल्हि छो नथी सम्झ में अचे? वॾा हिन जो अखियूं ॿधणी पवंदियूं। यादि रखिजो, जेसि ताईं मां जेरो आहियां न, सवाल ई पैदा नथो थिए जो मां तव्हांखे लिखी ॾियां। बाक़ी मुंहिंजे मरण खां पोइ तव्हांजे कम जी न आहे। करे हिंडकियूं मत त कयां स्टफ खत्म कयां जिंदगी। हा तोखे त सही हर हाल में करणी ई पवंदी। छा मूंखे मारण सां तव्हांखे मुंहिंजी मिल्कियत मिली वेंदी? अंतर जी बात पलींदासीं न। कहिड़ी ॻाल्हि था ॿुधायो? तव्हां चाचा शाह ज़मान या भंगुल खां मुंहिंजो भोग छो नथा करो? असांखे भंग न, कागज़नि ते सही खपे। हा करी तो घुराया कागज़। जेकॾहिं तव्हां मूंखे मारींदव त बचंदव तव्हां बि कोन। असांजी गणती न कर, तूं ॿुधा हा करी तो या न? मूंखे हिकु ॾींहुं सोचण जी मोहलत ॾियो। ठीकु आहे, अॼो को ॾींहुं मोहलत अथई, सुभाणे इहा मोहलत कोन मिलंदई। कमदार नपू अज तोखे मुझे असा केर भी बचाए न तो सके। खुदा जो वास्ता तो मूंखे छो था मारियो? मां तव्हांजे पीउ जहिड़ो आहियां। अरे बाबा मूं सभु कम छॾिया। हाणे तव्हां सां मुंहिंजो वाइदो आहे। ॼण चवंदा न, हाणे मस्जिद जो पेशमाम थींदुसि, आज़ानूं ॾींदुसि, नमाज़ूं पढ़ाईंदुसि। बाक़ी हे कम मूं छॾिया। हाणे सभु तोबा कयूं, तोबा कयूं। कमदार खे न मारियो। कमदार ते रहम कयो। तव्हांखे मां थो ॿुधां, शिंगाना ही त तव्हांजे वॾे भाउ जेतिरो आहे। छो न मारियास? जॾहिं हिन मुंहिंजी ज़ाल खे मारायो तॾहिं हिनखे राम आयो हो। हिन जॾहिं अनवर जी ज़ाल खे अगवा कराइण जी कोशिश कई त हिनखे राम आयो हो। अॼु मां बि हिन ते राम कोन खाईंदुसि। हाशिम खान, अॼो को ॾींहुं कमदार खे छॾियो। कंहिं बि सूरत में मां तव्हांखे कमदार ते वार करण न ॾींदुसि, पोइ चाहे कुझु बि थी वञे। सुभाणे तव्हांजी मर्ज़ी। अॼु कमदार न पोइ मुंहिंजे पोयां लिखियो आहे। न पुट न चओ। बाबा सॼी ज़िंदगी माफ़ कयो। अॼु त अती परे थी अजाई पराई बाहि में पंहिंजो पाण खे न सोड़। हटी वञ। न दिलावर न, अॼो को ॾींहुं रहम कयो। मां तो तव्हांखे हथ ॿधां, रहम कयो। कुराड़ो मुड़ुसु, अच्छी ॾाढ़ी सां। अॼो को ॾींहुं मां तव्हांखे मारण न ॾींदुसि। बाक़ी अगरि सुभाणे का ग़लती करे त मां तव्हांजे विच में ईंदुसि, पोइ भले मारे छॾिजो। न पुट ग़लती छाजी? हाणे तोबा कई ग़लती न कया। मूंखे रुगो जैदान ॾियो बसि। मूं तोबा कई। ठीक आहे साजिद, अॼु तुंहिंजे करे छॾियांसि थो, पर ही सुभाणे को सिज ॾिसी कोन सघंदो। अबा साजिद अच रात जो कोया बड़ंदा मूंखे। तव्हां गाॾी में वियो। हल न तू बस
तू बच्चा अच्छा अच्छा बीबी तो भी आप मेरे आओ मेरा हाजी शरीफ मूं सॼी उमिरि पीर करामत सां गॾिजी दादागिरी कई आहे। हाणे कमदारी करणु ॾाढी ॾुखी थी लॻे। तॾहिं त मूं तुंहिंजी चूंड कई आहे। तोते कंहिंजो शक बि कोन थींदो ऐं मुंहिंजो कम बि थी वेंदो। लौंग फ़क़ीर माण्हू आहे, हू अहिड़ा कम कोन करे सघंदो। अरे चरिया मुराद, तॾहिं त मां पीर एहसान साईं सां मिलण जो बहानो करे वापसि हलियो हुयुसि। हाणे ॿुधाए छा करिणो आहे मूंखे? कम तमामु आसान, बसि रुगो बहादुर जे पीअण वारे खीर ज़हर मिलाइणो आहे। पैसा घणा मिलंदा? अॻुवाट 1 रुपयो बि कोन ॾींदोसीं। बाक़ी कम थी वियो न त चूंडे 4 एकड़ ज़मीन जा खणजांइ। ऐं जेकॾहिं पकड़जी पियुसि त पोइ मुराद तुंहिंजी क़िस्मत। इहो सौदो मुंहिंजे वारे में न आहे। तुंहिंजी मर्ज़ी। हाजी शरीफ अॻुवाट पैसा खपंदा। यार अॻुवाट पैसा कोन, बाक़ी वधीक तूं मर्ज़ी जो मालिक आहीं। सोचे ॿुधाइजे। यारो यारी। हाणे ॿुधाए तव्हां तुंहिंजी कहिड़ी मदद करे सघां? रईस, असां तव्हां खां मदद वठण कोन आया, तव्हां बि असांजा मोहसिन आहियो, दर जा वॾेरा आहियो। बसि सोचियोसीं त 2 घड़ियूं तव्हां सां अची मिलूं। हा रेस, हाशिम भाई मूंखे भले दुश्मन कमज़ोर करण लाइ दंग कनि, पर असां कॾहिं बि हीणा कोन थींदासीं। छोजो जंहिंखे रब रखे उनखे केर बि न चखे। दिलेर मुड़स आयो अभी भाई, मूंखे छा पर तर जे सभिनी मौज़न ऐं पगदारनि खे तव्हां ते वॾो नाज़ आहे। हा रेस, असांजी इन दिलेरीअ जे करे असांजा घर उजड़ी विया, असांजा बच्चा रुली विया, असांजी मज़लूम न्याणियुनि जे मथां हमला थिया, असांजा मुड़स मरी, पर पोइ बि असां साबित कदम आहियूं। रेस, हूंदी हयाती न त दुश्मननि जा पेर पटींदासीं, जेकॾहिं मरी वियासीं न त पोइ का बि मयार न आहे। रईस, अलाह बद नज़र जी नज़र खां बचाईंदो। असां ईमान ऐं इंसाफ़ जा पोइ लॻायूं, सच जो संदरो ॿधी मैदान में लहण वारनि मां आहियूं। असां ज़ुल्म जी फेर वॼाइण वारनि लाइ रस्ते जा पत्थर आहियूं। रेस, असां पाण मज़लूम आहियूं ऐं मज़लूमनि जी मदद कंदा आहियूं। बाक़ी ज़ालिमनि जे सीने ते मुंग ॾरींदा आहियूं। रेस, मुंग। असांजूं सभई दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि। ऐं रेस, असांजूं वफ़ाऊं तव्हां सां गॾु आहिनि। शिकारी हथ बतीज़। मां चवां तो छॾियो मूंखे, मामा बंगुल खान तव्हांखे सफ़ा मारे छॾींदो। यादि रखो मुंहिंजा लफ़्ज़ इहे। ॻाल्हि ॿुधो, ईअं न कजो, सियाणा थियो। माण्हू मारणु गुनाह आहे, मथे बि तव्हांखे हलणो, हिसाब किताब तव्हांखे ॾियणो आहे। असां तुंहिंजा नौकर आहियूं जो तोखे रोज़ रोज़ मिंठूं कंदासीं? हा, तोखे मारे कहिड़ा मुश्किल छॾींदासीं। अरे हिन जी तकरीर छा लाइ था ॿुधो? वठी हलो हिनखे त हिन जे साम्हूं हिन जे मंग खे मारियूं। पोइ ॾिसां त कीअं नथो सही करे। अॼु रोशनी मरदी, उहा बि तुंहिंजे साम्हूं मरदी। वठी हलो हिनखे। हल हल अॻियां वठी हल। हल अॻियां। अच्छा, सिक लगी है थोड़ी। हाजिर जानो हाजिर। मां चाह। अरे हाँ बाबा अचां थी। ओके। छाती ॾिसी ईअं लिकी लिकी ॻाल्हियूं थी ॿुधी? ईअं न त मां वञां बाबा साईं खे ॿुधाई त रोशनी कार में चढ़ी ऐं हली वई।
याद रखजा, मां वञा त पोइ तूं रड़ियूं न कजा। ये ना मुझे वञण खां पोइ रड़ियूं करण शुरू करे छॾे। समझी या न समझी है? साइण बसरा जड़ी कचे तड़ी पकी मुझा फकीर मुंह भी फिरंदा था वतन पिया। मुझो खड़ो कम जो मां रड़ियूं कंदस न। ओ साइण है उन्हें दी तू रड़ियूं करे पई रुनिया वरी जो रोई रोई खड़ी आव कई त मुखे जो खाओ मां चो त अलाए भई खुदकशी करण लाइ था तॾहिं खणी मां ॿ लफ़्ज़ पुछा। पर हाणे त ॿुधाए थी वञाई न त कलाक ॿिनि में मोटी ईंदसि। ये ना मुझे पोइ तूं वावेला करे। बसरा जड़ी कचे तड़ी पके मुझा फकीर भी फिरंदा था वतन पिया। मां ॼणो उस में अठो मथो कयो आहे। हेतिरी उमिरि जिन खे बि नथी सम्झी सघां। मांखे सरदार साईं जी नक में नोड़ी आहे न त तूं छोकिरी थी करे मूंखे चाला ॾेई निकिरे। पर मुंहिंजो छा माता बता दे निकल बाहर। केर आयो? छॾो मूंखे। Orası. This पंहिंजी मंग जेकॾहिं मां हिकिड़ी फोन कंदुसि न त तुंहिंजे मंग खे मारे छॾींदा। न इहा रोशनी रहंदी न तूं ई शादी कंदे न वरी तूं सरदार ई थींदे। समीर खान इज्जत सां कागज़नि ते सही कर न त तुंहिंजा ख्वाब मिट्टी में मिला छॾींदासीं। मिट्टी में और ज़मीन जे लाइ पंहिंजी सरदारी पग न मिला। ॾिस शमीर खान असां केॾा ताक़तवर आहियूं। तोखे बि तुंहिंजे घरां खणी आया आहियूं। ॾिस रोशनी खे बि खणी आयासीं ऐं असांजो वार बि विंगो कंहिं न कयो। करे ईअं कोन मञीदो। करमरा के फोन करे रोशनी खे ख़तम। बस फोन न कर। तूं जेको चाहे तो मां कंदा। छो त साम्हूं जेका ॾिसे थो न रोशनी इहा शमीर खान जी ज़िंदगी आहे ऐं मां पंहिंजी ज़िंदगी जे लाइ पंहिंजी ज़िंदगी कुर्बान करे सघां थो। हल बे ए गाड़ी में भाई बसरा पूरो कलाक थी वियो आहे। तूं हाणे थी ॿुधाई? तोखे चङी तरह ख़बर आहे असांजे तर में केॾो न मनमान जो मसलो आहे। मुंहिंजी धीअ रोशनी जो घर खां अकेलो ॿाहिरि निकिरण माना मौत खे दावत ॾियण जे बराबरि आहे। सरदार साईं मां छा कयां?
मां घणो ई रोकियोमांसि पर उल्टो मूंखे तड़का ॾिनई। चई त मुंहिंजे वञण खां पोइ वाए वेला न कजांइ। मूंखे चई त कातराह न कजांइ, न कंहिंखे ॿुधाइजांइ। मां इन करे चुप रहियसि पर जॾहिं कलाकु ॾेढ गुज़री वियो पोइ चयुमि सरदार साईंअ खे त ॿुधायां तोखां घटि वधि ॻाल्हि न थी पवे। माई बसरा मुंहिंजी धीअ त ना समझा सॼी ज़िंदगी वो ॿाहिरि रही आहे, हितो जे माहौल खां वाक़िफ़ न आहे। घटि में घटि तूं त समझ वारी आहे, वॾी आहे, तूं हुनखे समझाई आहे। तोखे इन तरह जे माहौल जी चङी तरह ख़बर आहे हिते छा थिए पियो छा न पियो थिए। हूअ त ॿाहिरों आई आहे। अल्लाह तूं हुनखे रोके त हा। सरदार साईं खुदा थो ॾिसे पियो मां जीजा जे धमकियुनि में अची वियसि। न त मुंहिंजे मन में का बि मदाई न आहे। मूंखे माफ़ कर मूंखे। चङो हाणे मूंखे इहो त ॿुधाए त वई केॾां? मूंखे का बि ख़बर कोन्हे का अल्लाह थो ॾिसे पियो। ओ बस सरदार साईं वो दिया रोशनी। अस्सलाम वालेकुम बहादुर खान। वालेकुम अस्सलाम। दियालाल कबूतर किथे आई नजर ही कोन तो अची। छा थो मुल्क में वाए वापरे? बहादुर खान मिड़ी रोजड़ी पियो कया बगी असांजा वॾा तमाम वॾा फनकारा खान साहब ये पलटो हणन त यकतारो छडाए वनी जमीन ते किरंदो। सो सुर रानी माता के शादी जी मुबारक ॾियण आयो आहियां बहादुर खान। कबूतर हाणे घणी ड्रेग न कर, कम ई ॻाल्हि कर। बहादुर खान लाइ कहिड़ो वाह घुलियो आहे, रुगो मायूं पियूं थियूं अगवा थियनि। वरी केरु अगवा थियो आहे? शामिरे त मूंखे ख़बर आहे पर इहा माई वरी कहिड़ी अगवा थी आहे? बहादुर खान राज जी ॻाल्हि आहे पर बसरा जेका मुंहिंजी भेण आहे इन खां ॻाल्हि का टिके ई नथी। मां त ये राज जूं ॻाल्हियूं ज़ाहिर ई न कंदो आहियां जो सरदार सख़्ती सां मूंखे मना कयो आहे कबूतर जी ॻाल्हि न कंदो कर त यो रोशनी जी अगवा जी ॻाल्हि कंहिं सां न कजा। छा वरी रोशनी अगवा थी आहे छा? जेका अॻ में अगवा थी जेके साजिद खान वापस वठी आयो हो। हाँ साजिद यो बंगुल वारो पुट न? हाँ बहादुर खान पर बंगुल त असांजो दुश्मन आहे। उन मां चङाई जी उम्मीद त पंहिंजे राज वारनि खे बि न आहे। पोइ सरदार साईं सां चङाई कीअं कंदो? सोचण जहिड़ी ॻाल्हि आहे बहादुर खान। इहो बंगुल खान जेको आहे न वञे थो सरदार जे वेझो थींदो। हिक तरफ़ बंगुल खान तव्हांजे दुश्मन खे जीअ में जायूं ॾींदो थो वते ऐं ॿिए तरफ़ वरी सरदार ते वते थो थधा थोरा कंदो। सोचण जी ॻाल्हि त बराबर आहे कबूतर। बहादुर खान हाणे मूंखे ॿ टे ॾाढ़ियूं ॾे त मां उॾामां। हाणे हिकिड़ो तोखे कलामड़ो थो ॿुधायां फरमाशा दुबई खां अलाए कंहिंजी उन्हनि जा मूंखे नाला नथा अचनि बाक़ी कलामड़ो ॿुध। अॼु ॿियो ॾींहुं थियो आहे मुंहिंजो वात बचियो पियो आहे। जेको थियणो हो सो थी वियो। हाणे मूंखे इहो त ॿुधाए रोण में कहिड़ो फ़ाइदो? बुढ़ा गाणे थी मुंहिंजे साम्हूं छो निकिती आहे अकेली ॿाहिरि? न अकेलो घरों निकिरे आहे न अॼु मुंहिंजे साम्हूं बीठी रोए आहे। हिते इन तरह में इन राज में ये जेका असांजी मर्दानी दुनिया आहे न हिते इंसान न पर जानवर था रहनि। जानवर इंसान नुमा जानवर उहे था रहनि। बाबा साईं हिते को कानून भी आहे या न? कहिड़ो कानून? हिते जो कानून ॿुध। हिते जो कानून जेको ॾाढो सोकापो समझी या अञा खोले तोखे सम्झाया। हिते जी ख़राब हुक्मरानी जे करे हिते जा इदारा उन्हनि खे उॾे ॾिठी अथई न उॾे वांगुरु अंदरो अंदरो खाई उन्हनि खे खोखलो करे छॾियो अथनि। एतिरी करप्शन आहे हर इदारे जे अंदर। मूंखे ॿुधाए त इहो मुल्क कीअं हलंदो जिते एतिरी करप्शन हुजे? बाबा साईं ॾींहं ॾिठे जो माण्हू पिया अगवा थियनि ऐं उन्हनि खे रोकण वारो बि कोई न आहे। रोशनी मुंहिंजा बच्चा मां तोखे कीअं सम्झायां? हिते जेतिरा मुंहिंजा दोस्त आहिनि
उन खो वधीक मुंहिंजा दुश्मन आहिनि, मुंहिंजी जान जा दुश्मन। इन्हे करे मां तोखे प्यार सां समझाया तो मुंहिंजा बच्चा, हिन दुनिया में तू ही तो मुझे अकेली आहे, अकेली थी केरु आहे मुंहिंजो? तॾहिं चवाई तो त अकेली घरों न निकिरंदी कर अकेली घरों। मूंखे नुक़सान नथा पहुचाए सघनि, तोखे नुक़सान पहुचाईंदा, तोखे नुक़सान पहुतो सम्झ मूंखे नुक़सान पहुतो, तोखे न जेकॾहिं नुक़सान पहुतो न त असां सभु नचे में अची वेंदासीं। ॻाल्हि खे सम्झी छो नथी बेवकूफ़ छोकिरी? बाबा साईं, मां हाणे घर खां ॿाहिरि न वेंदसि, बल्कि मां इहो मुल्क ई छॾे हली वेंदमि। मूंखे हिते नाहे रहणो। ईअं न चओ ईअं। तोखे कहिड़ी ख़बर? तूं त ॿाहिरी मुल्क में हुई न, हिन धरती ते, हिन राज में मूं पंहिंजी ज़िंदगी कीअं गुज़ारी आहे अकेले से। तुंहिंजो भाउ शहीद थी वियो, मुंहिंजो पुटु मारियो वियो। उहो ॾुख ने पंहिंजे दिलि में साड़े रखियो, वरी मथो तूं आई आहे वधीक ॾुख ॾियण जे लाइ। बाबा साईं, अव्हां खे बि हिते रहण जी ज़रूरत नाहे, अव्हां मूंसां गॾु हलो। मुंहिंजा बच्चा, मां तोखे कीअं सम्झाया, कहिड़ी ॿोली सम्झंदी तूं? जेकॾहिं मां सिंध धरती खे छॾे हलियो वियुसि न, मां मरी वेंदुसि। हिन धरती में मुंहिंजो साहु आहे, ईअं सम्झ त मुंहिंजो रूह आहे हिन धरती में। कि पंहिंजी सिंध धरती को धार न कर मुंहिंजा बच्चा, धार न कर, न ई तूं धार थी। ॿीहर ॻाल्हि न कजांइ मुल्क छॾे वञण जी। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न बाबा साईं, पोइ हिन धरती जे लाइ असांखे बि कुझु न कुझु करणो पवंदो। हा, इन कम में मां तुंहिंजो भरपूर साथ ॾींदुसि, जेको कुझु हाणे तो चयो आहे इन कम। ठीकु आहे बाबा साईं, पोइ असां अवाम खे गॾु करे हिन मुल्क मां करप्शन जी पार पटींदासीं। अमन अमान बरक़रार रखण जे लाइ असां हुकूमत सां ताउन कंदासीं। बिल्कुलु ईअं ई कंदासीं, जीअं तूं चई थी ईअं ई कंदासीं।